नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार साईं गर्दिशी कर्ज़नि जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि त जेका मार्केट में आहे उहा इहा आहे त इहो मियां मंशा ग्रुप जंहिं सॼी इलेक्शन मुहिम हलाई मियां नवाज़ शरीफ़ जी या मुस्लिम लीग नून जी उनखे नवाज़ण लाइ इहे पैसा ॾिना विया आहिनि। नंबर 1। नंबर 2 इहो त हुकूमत 1 अक्टूबर खां वरी बिजली जा अघु वधाइणा पई वञे। IMF जे चवनि था कोई शर्त आहे त ओवरऑल ऐं लासिस असांजा जेके आहिनि उहे घटिजनि कोन पिया। त इहे केसि ताईं हुकूमत इन क़िस्म जा इंजेक्शन हणंदी रहंदी ऐं ॿियो वरी इहो आहे त पावर टैरिफ वधंदो त उन सां कहिड़ो असरु पवंदो? ज़ाहिर हर शइ जा अघु वधी वेंदा जॾहिं बिजली जा अघु वधनि था त। न ॾिसो, जेके गर्दिशी कर्ज़ जॾहिं अदा कया त जंहिंजा पावर हाउसिस हुया, पोइ हाणे थोरे ऐं पावर हाउसिस वॾनि माण्हुनि जा आहिनि, को हाणे तो असांजो त पावर हाउस आहे कोन। बिल्कुलु। त उन्हनि खे छा थियो जो हुननि प्रियारिटी ते पेमेंट अलबत्ता कयूं हूंदियूं। जीअं मूं अॼु बि तव्हांखे ॿुधायो त जेके गवर्नमेंट जा आहिनि या जेके वॾी पार्टीज़ आहिनि पावर हाउसिस उहे घटि प्रोडक्शन पैदा करे रहियूं आहिनि। माना जीअं हुनखे घटि पैसा ॾियणा पवनि त जेके मंशा ग्रुप या जेके ॿिया बि ग्रुप्स आहिनि जंहिंजा जेके पावर हाउसिस आहिनि से कंपेरेटिवली नंढा पावर हाउसिस आहिनि। को 400 मेगावाट जो आहे, को 300 मेगावाट जो आहे ऐं उन जे करे उन्हनि खे पैसा बिल्कुलु मिली रहिया हूंदा। ऐं इहा पॉलिटिकल गेम आहे, हर कंहिंजा पंहिंजा फेवरेट्स अनफेवरेट्स थींदा आहिनि, पर उहे उनजा पैसा को अनड्यू एडवांटेज कोन हो। छा उनजा पैसा पेंडिंग हुया ऐं सॼो इहो तव्हांखे ख़बर हुई त उहे पैसा गर्दिश कर्ज़ हली रहियो। हाणे अॼु बि जेके 100 अरब थी विया आहिनि, आई कांट से इहे कंहिंजा पैसा आहिनि, पर 100 अरब आहिनि ऐं जेके प्रोड्यूस कंदा, जेके तव्हांजा एग्रीमेंट आहिनि, इंटरनेशनल एग्रीमेंट आहिनि, बैक टू बैक एग्रीमेंट आहिनि ऐं अव्हांजो कास्ट ऑफ पावर जी प्रोडक्शन वधी रही आहे। ऑब्वियसली उहे तव्हांखे ॾियणा पवंदा। रीज़न इहो आहे त जीअं जीअं तव्हां तेल ते वेंदव, हाणे तव्हांखे गुज़िरियल 2 दफ़ा हिननि तव्हांखे थोरो हिन दफ़े 35 पैसा तव्हांखे रिलीफ ॾिनो अथऊं, जेको तव्हां बिलनि में पढ़ियो ईंदो। छाकाणि जो हीउ जेको अगस्त जो महीनो गुज़रियो या सेप्टेंबर जो, इन में हाइडल बिजली वधीक पैदा थी, तंहिंजे करे इहे जेके थोरा थोरा तव्हांखे रिलीफ मिलंदा रहंदा। पर बेसिकली जेको असर जेको रिलीफ मिलणो आहे प्रोडक्शन में, छाकाणि जो तव्हांजी कास्ट ऑफ प्रोडक्शन जेका अॼु बि का बि कंपनी पंहिंजी कास्ट ऑफ प्रोडक्शन नथी वसूल करे ऐं उहा गवर्नमेंट उनजी सब्सिडी भरे रही। हाणे मां तव्हांखे ॾेखारियो त हीअ मूं वटि 3 पिटीशन्स पयूं आहिनि जेके नेपरा वटि आयूं, जंहिंमें कंपनियुनि जेको आहे सो मिसाल तौर पर 2 इंडिकेटर, हिकिड़ो हूंदो टाइम ऑफ डे जेको आहे, जेको तव्हां हिन वक़्तु जेको आहे सो उहो थोरा था ॾियो, जेके चइबो टाइम ऑफ डे में जेको तव्हां पैदा था कयो, उहो तव्हां हिन वक़्तु उनजो 9 रुपया रेट आहे। पर जेको कंपनियुनि खे जेको रोक मिलियल हुयो सो 15 रुपया हुयो ऐं उन खां हाणे उहे जेके आहिनि अञा वधीक रेट घुरी रहिया आहिनि। ठीकु आहे। लाहौर इलेक्ट्रिक कंपनीअ खे हिन वक़्तु जेको टाइम ऑफ द डे जेको टाइम ऑफ द डे जेको टैरिफ मिलियल हुयो, जेके असां ऑफ पीक चवंदा आहियूं, सो 12.5 रुपया हुयो। चार्ज 9 रुपया थींदो पर 12.5 रुपया हुनखे कंपनी मिलियल हो। माना कंपनीअ खे 12.5 ॾींदी, जेको 3 रुपया हो सो गवर्नमेंट सब्सिडी। हाणे इन ई कंपनीअ जेको आहे तव्हांखां 15 रुपया घुरियो आहे। माना जेको तव्हांजो ख़्यालु हो त अॻिते हली सब्सिडी घटि बि अञा न घटि बि, छा कंपनीअ 15 घुरियो आहे, नेपरा हुनखे केतिरो ॿी ॻाल्हि आहे। ऐं जेको पीक आवर जो जेको हुयो, जेको तव्हां मतिलबु अॼुकल्ह शायदि 12 रुपया पिया ॾियूं असां, सो कंपनीअ खे 18 रुपया मिलियल हो, जेको हाणे कंपनी 20 थी घुरे पई। हाणे लाहौर जे में तव्हां इहो सीनियर ॾिठो। इन खां पोइ सिमिलरली जेको तव्हांजी जेका ॿी कंपनी जेका हिन वक़्तु मुंहिंजे साम्हूं फैसलाबाद, हाणे इहे बहितर कंपनियूं आहिनि, फैसलाबाद, लाहौर, इस्लाम बहितर कंपनी, तव्हांजो सकार में वधीक। इन में बि साॻियो ई जेको हिनखे 12.5 मिलियल हो 14 थी घुरे पई, 19 मिलियल हो 22 थी घुरे, गवर्नमेंट घटि थी चार्ज करे। सिमिलरली इस्लामाबाद त टैरिफ जो सीनियर इज़ गेटिंग बैड, इट विल कंटिन्यू टू बी बैड। माना इहो अञा वधीक ख़राबु रहंदो। रीज़न इहो आहे त तव्हांजी कास्ट ऑफ जीअं डॉलर घटियो, ऑयल जेको आहे तव्हां बिलीव कयो जॾहिं तव्हां IPP शुरू कया, जॾहिं एग्रीमेंट पिया कयो तॾहिं 5000 रुपया टन, अॼु 86,000 रुपया टन आहे उहो ई फर्नेस आयल। बिल्कुलु मतिलबु उहो फ्यूल ऐं सुभाणे जीअं डॉलर अञा किरियो, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त 10% डॉलर किरियो आहे हिन गुज़िरियल 3 महीननि में। त जेकर इहो डॉलर किरियो माना उहो 86,000 वारो 96,000 थी वेंदो। त तव्हांजी कास्ट ऑफ प्रोडक्शन कोन घटिबी, इन करे कोन घटिबी जो अॻिते हली करे जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त हाइडल घटिबो, अॻिते हली करे गैस वारो घटिबो। माना जेकर तव्हांखे पावर ॾियणो आहे त तव्हांखे इहो आयल वारो ॾियणो पवंदो, छाकाणि अवेलेबल उहो कैपेसिटी उहा अवेलेबल आहे ऐं आयल वारो ॾियणो पवंदो। कोयले ते तव्हांजो का शइ अञा कोन्हे, जेको आहे लिमिटेड जेको हुयो सो तक़रीबन ख़तमु थी वियो आहे। लाखड़ा जेको आहे सो कोन थी प्रोड्यूस थिए। एटॉमिक तव्हांजो हिकिड़ो अञा लिमिटेड आहे, नवां जेके एटॉमिक ईंदा उन में 1-2 साल लॻंदो। इंट्रस्टिंग ॻाल्हि हिकिड़ी आहे जेका मां हाणे पहिरियों दफ़ो थो ॿुधायां त तव्हांजो हिन वक़्तु
यानी कि 42 पंहिंजो मेगावाट जेको आहे बिजली तव्हांजी हिन वक़्तु सिंध में विंड ते अची रही आहे। 42 मेगावाट। हा, यानी कि तव्हां वटि जेके 2 पावर हाउस आहिनि, हिकिड़ो ज़ोरलू जो आहे ऐं ॿियो जेको आहे सो फौजी फर्टिलाइज़र जो आहे, इहे 100 मेगावाट जा आहिनि, पर माशाल्लाह इहे तव्हांखे 40 खां 50 मेगावाट ॿई पहिरियों रोज़ ॾेई रहिया आहिनि। शुरू थी वई आहे प्रोडक्शन। यस, शुरू थिए ग्रिड में अची वई आहे। सही। तॾहिं मूं तव्हांखे जॾहिं ॾेखारियो अॼु त ग्रिड में, इन करे मूं चयो त तव्हांखे मां पहिरियों दफ़ो ॿुधायां पियो त नेशनल ग्रिड में विंड पावर सिंध में अची रही आहे। इहा बि अलाह ताला जी सिंध ते महिरबानी आहे। महिरबानी आहे या न आहे, उहा वरी हिकिड़ो ॿियो इशू आहे त इट विल इनवाइट ट्रबल, मोर इन्वेस्टमेंट, मोर धारिया, ॿियो ॻाल्हि आहे, उहो वरी अलॻि पहलू आहे। पर हीअ हिकिड़ी ॻाल्हि आहे जेका पॉज़िटिव ॻाल्हि इहा आहे त विंड पावर अचणु शुरू थी वियो आहे तव्हांजे सिस्टम में, जेको पहिरियों कोन हूंदो। सही। ऐं जेको तव्हां पावर, मूं टैरिफ जो सीनियर तव्हांखे ॿुधायो, लॉसिस जो सीनियरियो अञा ताईं का बि इम्प्रूवमेंट न आई आहे। जेका कल्ह जी ख़बर आहे, जनरली लॉसिस जेके आहिनि से अञा ताईं घटि आहिनि, रिकवरी जी पोज़ीशन इम्प्रूव कोन थी आहे। त तंहिंजे करे पावर जो सीनियरिटी कंटिन्यू टू बी बैड, ऐं जेतिरो गवर्नमेंट सब्सिडाइज़ कंदी ईंदी एज़ अ पॉलिसी, एज़ अ कंपल्शन, ओतिरो तव्हां कंदो। पर जेको गवर्नमेंट जो हाणे हिकु थिंकिंग इहा आहे त तव्हां पावर सेक्टर सूबनि खे ट्रांसफर कयो, सूबा वठनि, लॉसिस पाण खणनि, ऐं जेतिरो टैरिफ वणनि जो वठनि, जेको इंडिया जो सिस्टम आहे। सही। इट इज़ बीइंग, इट मस्ट बी डिबेटेड। सिंध वारा पंहिंजो इन ते ॾिसनि त जेकॾहिं इहो फार्मूला अचे थो त हाउ वेयर दे विल लाई, छाकाणि हिन वक़्तु घणे में घणो नुक़सानु सिंध में थी रहियो आहे। बिल्कुलु। लॉसिस बि ऐं रिकवरी बि। लॉसिस आर द मोर इन सिंध ऐं रिकवरी इज़ लेस इन सिंध। बिल्कुलु। त वेदर विल सिंध गवर्नमेंट बी पिकिंग अप द बिल, हे जेको 2 अरब रुपया महीनो या 2 अरब रुपया डेली, त जेकॾहिं चोथों हिसो बि कयो त 25 करोड़ डेली, माना त सिंध गवर्नमेंट 7 अरब रुपया महीनो विल बी एबल टू पिकअप। ऐं 7 ॿारो छा हो चवनि था त जन रिसोर्सिस सिंध को ॾेई छॾियासीं, पावर बि सिंध खां था होलसेल रेट ते ॾियूं था। तव्हां ॼाणो, तव्हांजो कमु ॼाणे टके में विकिणो, रुपए में विकिणो, सभु लॉसिस कयो, सभु लॉसिस न कयो। इज़ देयर एनी थिंकिंग इन सिंध? छाकाणि हिते पाण वेही करे सिंध जो इशू ते ॻाल्हाईंदा न, पर आहियूं। जेकॾहिं इहो पावर सेक्टर तव्हांखे ट्रांसफर थिए थो त तव्हां पिकअप कंदो, ऐं पिकअप कंदो त कहिड़े शयुनि जो पिकअप कंदो? न सर, 80-90 अरब रुपया इहो बर्डन बर्दाश्त कंदो सिंध जो बजट। तव्हां चवंदा चोरी घटायो, रिकवरी इम्प्रूव कयो, रेट ठीकु कयो। न, हिन खां बहितर इहो कोन्हे जीअं दुनिया जे ॿियनि मुल्कनि में आहे त प्राइवेट पावर, सॼो प्राइवेट सेक्टर वटि आहे, उहे कंपनियूं पाण कंपनी सां रेट न ॾेई सघंदो न। कंपनी जो रेट जेको तव्हां कंपनी जा बैक जेके तव्हांजा जेके बि पुराणा पावर हाउसिस आहिनि, जेके हिन 7000 प्राइवेट पावर हाउस में कैपेसिटी आहे, इन सां तव्हांजो बैक टू बैक एग्रीमेंट थियल आहे त तव्हां हुनखे कास्ट ऑफ प्रोडक्शन ॾींदव, फ्यूअल एडजस्टमेंट ॾींदव, प्लस तव्हां हुनखे प्रॉफिट ॾींदव। उन हिसाब सां जेको हुनजो टैरिफ बीहे थो सो तव्हां ॾिठो नेपरा जो, तव्हां किथां हुनखे प्रोवाइड ॾेई सघो। जेके प्राइवेट पंहिंजे मर्ज़ीअ ते विकिणनि था तव्हां कीअं ख़रीद करे सघो? KEC कीअं बि करे सघो? KEC सब्सिडी थी वठे फीडर गवर्नमेंट को। 33 अरब रुपया KEC सब्सिडी वठी वई आहे, 40 अरब रुपया KEC खातियूं वेठी आहे। नेशनल जेको वापदा को पावर वठे थी पई, ऐं KEC सब्सिडाइज़ गैस थी वठे पई। KEC खे अव्हां आउट ऑफ द वे वञी करे 3 कंसेशन ॾिनियूं। हिकिड़ो तव्हांखे गैस जी कोटा मुक़ररु करे ॾिनी, जेका ॿिए कंहिं पावर सिस्टम खे कोन्हे। ॿियो तव्हां हुनजो जेको आहे लॉसिस अञा ताईं पिकअप करे पई फेडरल गवर्नमेंट। टियों तव्हां हुननि खे हुन जेका NTDC जेका हुनखे पावर ॾिए थी सस्ते रेट ते, उनखे पैसा खादियूं वेठा। त KEC खे त इहो एडवांटेज आहे। ऐं बिकॉज़ ऐं त ख़ूब जेका KEC जी जेका कॉन्फ़िगरेशन आहे, ॾिसो न हुते रूरल एरिया तमामु घटि आहे। बिल्कुलु। तंहिंजे करे हुते सस्ते पावर जा घटि चांसिस आहिनि। लॉसिस जो हुते घटि कंसेप्ट हुअणु घुरिजे, छाकाणि हेॾी एरिया महदूद आहे। हुन वटि कमर्शियल कंज़्यूमर वधीक आहिनि, जेके महांगा कंज़्यूमर आहिनि। इंडस्ट्रियल कंज़्यूमर वधीक आहिनि, जेके महांगा कंज़्यूमर। त KEC जो हिकु डिफरेंट सीनरियो आहे। वापदा जो तव्हांजो मुल्तान तव्हां हलिया वञो, सखर हलिया वञो, तव्हांजा 200 मेल तव्हांजो लाइन आहिनि। बिल्कुलु। तव्हांजो जेको मिसाल हैदराबाद सिस्टम आहे, तव्हांजो थर ताईं वञे थो, उन में लॉसिस जो अजीब ॻाल्हि आहे। घोड़ाबारी ताईं वञे थो, उन में लॉसिस जो अजीब सिस्टम आहे। त उन्हनि जो हिकिड़ो कॉन्फ़िगरेशन जेका आहे, पावर यूनिट टू यूनिट, सेक्टर टू सेक्टर, एरिया टू एरिया, डिस्को टू डिस्को इज़ डिफरेंट। तव्हांजो फैसलाबाद जेको हब आहे, इंडस्ट्रियल हब एरिया आहे, उन में को बि डेज़र्ट कोन्हे, को बि समुंड कोन्हे, का बि ॻाल्हि कोन्हे, उते तव्हांजो अलॻि कॉन्फ़िगर आहे। इस्लामाबाद तव्हांजो अलॻि आहे, लाहौर तव्हांजो अलॻि आहे। इहे दीज आर गुड कंपनीज़, छाकाणि हुन वटि उहे अहिड़ो सिस्टम कोन्हे। असां वटि सिंध, बलोचिस्तान, पेशावर, मुल्तान, दीज आर बेड, छाकाणि तमामु वॾी एरियाज़ आहिनि।
तमामु वॾा उते पोइ लाइन लॉसिस आहिनि, एग्रीकल्चर प्रोड्यूस आहे, रूरल जो सिस्टम आहे, ऑब्वियसली अर्बन एरियाज़ घटि आहिनि, उन जे करे पोइ उते लॉसिस बि वधीक आहिनि। त पावर जो सीनेरियो विल कंटिन्यू टू बी रिस्की, ऐं उनखे इम्प्रूवमेंट लाइ मेंटली शुड गवर्नमेंट एंड कंज्यूमर बोथ शुड बी रेडी फॉर पेइंग मोर। सही सर, हाणे जीअं तव्हां ॿुधायो त जेतोणीकि पावर जी जेका डिमांड आहे उहा त घटि बि सियारे में, पर हिकिड़े पासे आइडल पावर घटि पोइ ॿिए पासे गैस न हूंदी, त इन करे वरी बि शॉर्टफॉल वरी रहंदो। शॉर्टफॉल जेकॾहिं तव्हां फुल कैपेसिटी यूटिलाइज़ कंदव, माना वधीक सब्सिडी ॾींदव, वधीक तेल ते पैदा कंदव, शॉर्टफॉल उन हद ते शॉर्टफॉल घटि। सही, जेकॾहिं तव्हां प्रेज़ेंट पॉलिसी रखी तव्हां पूरी यूटिलाइज़ न कंदव ऐं इम्प्रूव न कंदव जेके गवर्नमेंट जा पावर हाउसिस आहिनि, त तव्हांजो शॉर्टफॉल रहंदो ऐं लोड शेडिंग रहंदी। द चॉइस इज़ बट यू हैव टू पे, या त कंज्यूमर ॾे या त गवर्नमेंट ॾे, पावर तव्हां वटि हूंदो। सही। अच्छा सर, हाणे गैस ऐं बिजली जी त ॻाल्हि थी, कोयले जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त हिन वक़्तु हुकूमत हिकिड़ो गॾाणी पावर प्रोजेक्ट जो हिकिड़ो ऐलान कयो आहे मियां नवाज़ शरीफ़, उन सां गॾु जेके ॿिया बि कोयले ते आणण जा हुकूमत ऐलान करे पई, सभु इम्पोर्टेड कोल आहे। थरकोल जो इन में मुस्तक़बिल असांखे पहिरीं ॻाल्हि ते छा पियो नज़र अचे, ऐं जॾहिं असां वटि एॾा वॾा कोयले जा ज़ख़ीरा आहिनि त पोइ आख़िर इम्पोर्टेड कोयले ते छो पियो वञे? सही, अनफॉर्चुनेटली ॻाल्हि इहा आहे त थरकोल अॻे गवर्नमेंट बि उहो न कयो जेके हुनखे करणु खपंदो, ऐं हिन गवर्नमेंट त मुर्गो हुनखे विसारे छॾियो, जेके चवंदा हुआ सिंधीअ में अंग्रेज़ में त बैक बर्नर में विझी छॾियईं, त हुन ॻाल्हि खे पिराए, छाकाणि जो थरकोल जो हाणे वटे ते नालो ई कोन्हे। कोल जी असां ॻाल्हि कयूं था, ज़ख़ीरनि जी ॻाल्हि कयूं था, नवाज़ शरीफ़ साहिबु सिंध में वञी ॻाल्हि कई त असां थरकोल कंदासीं, सिंध गवर्नमेंट बि ॻाल्हि कई त थरकोल अचे, पर अञा ताईं हालत इहा आहे जो थरकोल लाइ जे चइबो आहे त असां जुती था ॻोल्हींदा अचूं। ऐं इन जो तव्हांखे मां मिसाल अहिड़ो इहो ॾियां त 31 अगस्त 2013, ठीकु साईं, हे आयो आहे त असां हिननि खे हिकिड़ो टेंडर आयो आहे, कंस्ट्रक्शन ऑफ 50 क्यूसिक ड्रेनेज वेस्ट वाटर एफ्लुएंट चैनल पाइपलाइन फ्रॉम माइनिंग एरिया थरकोल। माना त इंफ्रास्ट्रक्चर जी जेका बेसिक रिक्वायरमेंट जेका 10 साल अॻु करणी हुई, त बाबा जेको पाणी निकिरंदो उनखे निकाल कजे, उनजो टेंडर आउट 13 में थी रहियो, अगस्त 13 में। सही, हाणे हीउ टेंडर अची रहियो आहे अगस्त 13 में, जेको मां सम्झां थो 10 साल अॻु अचणु खपंदो। सिमिलरली अवां जो पाणी जो जेको इंतिज़ाम जेको थींदो, त उनखे जेको पाणी उते जेको एरिया थींदो उनखे पाणी खपे, जेको रहंदा माण्हू उन लाइ पाणी खपे, मिठो पाणी, जेको मिठो पाणी खपे, ऐं तंहिंखां पोइ जेके तव्हांजा बॉइलर्स हूंदा जेके बिजली पैदा कंदा उन लाइ तव्हांखे पाणी खपे, उहो बि तव्हांखे ठीकु ठाक क़िस्म जो पाणी खपे, ऐं तंहिंखां पोइ जेको मशीन जेका गरम थींदियूं उहो पाणी खपे, तंहिंखां पोइ कोल जेका स्टॉकिंग थींदी आहे उनखे पाणी जे छंडा हणिबा रहिबा आहिनि त जीअं गर्मी करे कोल बर्न न थिए, छाकाणि करे कोल तव्हां ख़ुश्क थी वेंदो त इहो कोल बर्न थियणु शुरू थींदा, उनखे त तव्हांखे पाणी खपे ई खपे। अञा ताईं पाणीअ जो फ़ैसिलो कोन्ह थियो आहे। तव्हां ॾिठो हूंदो त पहिरियों चऊं चोटियारीअ को खणंदासीं, पोइ चऊं नवकोट को खणंदासीं, पोइ चऊं त LBO जो पाणी डाइवर्ट कंदासीं, उन ते फिल्टर कंदासीं। अञा ताईं मूंखे ॻाल्हि ख़बर कोन्हे त पाणी किथां ईंदो ऐं केतिरो पाणी ईंदो, केॾो ईंदो। त इहो त थियो, इहा जेका नालाइकी या न हली या लाग़र्ज़ी या बेपरवाही, इहा थी ऑन पार्ट ऑफ सिंध गवर्नमेंट। बिल्कुलु। ॿी थींदी आहे ओवरऑल पॉलिसी, त भई जेसि ताईं की तव्हां कोल आणियो कोन था पिया, त तव्हां पावर हाउस जी ॻाल्हि त पोइ कयो न, पहिरियों कोल त आणियो न। कोल आहे जेका तव्हांजो वॾे में जेको एग्रीमेंट जेको थियो आहे, जिते काफ़ी सिंध गवर्नमेंट मुंहिंजे ख़्याल अरबार रुपया वेस्ट कया आहिनि, जेको एंग्रो वारनि सां थियो आहे, जे तव्हां पैसा विधा आहिनि, एंग्रो वारा चवनि था त हाणे उहो पंहिंजा बैंक गारंटीज़ वठी रहिया आहिनि, पंहिंजो क्लोज़र जेके चइबो आहे फाइनेंशियल क्लोज़र थींदो, पोइ जेको पोइ मशीनरी ईंदी, पोइ कोल निकिरंदो, आई डोंट नो। जेकॾहिं उहो ईअं थिए थो, अगेन इट विल टेक फ्यू ईयर्स टू ब्रिंग आउट कोल एंड देन द पावर हाउसिस। माना इफ ऑल गोज़ वेल त बि 2-3-4 साल अञा थरकोल तो बिजलीअ में पैदा करण में लॻी वेंदा। चलो सर, टाइम ब्रेक जो थियो आहे, हितां ई कंटिन्यू वरी कयूं था। नाज़रीन, असां गॾु रहिजो। थर जे कोयले जे हवाले सां ऐं इम्पोर्टेड कोल ते जेके प्रोजेक्ट हाणे हुकूमत शुरू करणु वञे पई, उन ते असांजी ॻाल्हि ॿोलि जो सिलसिलो जारी रहंदो। अचो था नंढी साई खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। सही, इन जो मक़सदु माना इहो वञी थियो त जेकॾहिं हिन वक़्तु असां कोल बेस्ड को प्रोजेक्ट लॻायूं था त उन लाइ असां वटि अवेलेबल ई कोन्हे थर जो कोयलो, जो असां उन मां फ़ाइदो हासिलु करे सघूं। कोयलो त अवेलेबल कोन्हे, अवेलेबल कॾहिं थो थिए, कहिड़ी कास्ट थो थिए, उहा अञा ताईं ॻाल्हि मुंहिंजे ख़्याल में ॻाल्हि का क्लियर कोन्हे। सही, त इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि से क्लियर थियणु घुरिजनि,
छाकाणि जो इट इज़ टू लेट नाउ, छाकाणि असांखे हाणे तक़रीबन 20 साल थी विया वी आर टॉकिंग एंड टॉकिंग ऑफ थरकोल। पर थवाला त इन खां अॻु में जेको बेनज़ीर ज़माने में जेको मुतबल जेको लॻो हो त भई तव्हां केटी बंदर खे इम्प्रूव करे केटी बंदर ते इम्पोर्टेड कोल आणियो, उते हणो ऐं त को पोइ तव्हां बाय द टे थरकोल खे डेवलप कयो ऐं उन लाइ असांखे $2.5 मिलियन असांखे कंपनी ॾिना हुआ, जेके पोइ असां सरेंडर कयासीं पैसा, जंहिंमां असांखे करिणो त असां थरकोल ते वञी ऐं तव्हां ॾिठो हूंदो मुंहिंजे ख़्याल में 2 हफ़्ता अॻु मोबिला छा अपडेट करण लाइ साॻियो आर्टिकल आंदो त कीअं असांखे एग्रीमेंट कयोसीं, कीअं अचिणो हुयो। उन खां पोइ उन वक़्तु आउं सेक्रेटरी प्लैनिंग असां स्कीम अप्रूव कईसीं रेलवे लाइन जी, जेका रेलवे लाइन कोल खणी ईंदी पावर हाउस जे साइट ताईं। त इहे सभु प्रिलिमिनरीज़ जेके हुयूंसीं उन वक़्तु अॼु खां सम्झो त 15-18 साल अॻु इहे सभु फॉर्मेलिटीज़ असांजियूं पूरियूं हुयूं। ऐं जेकॾहिं उनखे ईंदड़ गवर्नमेंट जेका अनफॉर्चुनेटली नवाज़ गवर्नमेंट ई जे उन सिस्टम खे बंदि न करिया, उन एग्रीमेंट खे किल न करिया, त अॼु असांजे गॾाणीअ जी ॻाल्हि बि कोन कयूं आहे ऐं न वरी को असांखे थरकोल जी का छाकाणि जो उहे असां उन वक़्तु असां वटि हिकिड़ो इंसेंटिव मौजूदु हो, हिकिड़ो पावर हाउस हले पियो, हिकिड़ो कोल जो हुयो मौजूदु, त असांखे रुॻो हुते कोल पैदा करिणो। भले सिंध गवर्नमेंट जा गॉर्डन वो वारे जेके इन्वेस्टमेंट कनि पिया उते पावर हाउस में इम्पोर्टेड कोल में केटी बंदर में, त उहे कंपनी उते इन्वेस्टमेंट करे असांखे थरकोल आणे ऐं थरकोल खे असां अची यूज़ कयूं आहे। मां नथो सम्झां त इट वॉज़ अ बैड आइडिया, मां नथो सम्झां इट वॉज़ नॉट डूएबल, इट वॉज़ एवरीथिंग डूएबल, लेकिन असांजो जेके सिस्टम आहे पॉलिटिकल राइवलरीज़ एट नेशनल लेवल उनजो अॼु असां भुगते रहिया आहियूं ऐं थर अलॻि। ऐं हाणे हीउ जेको गॾाणी जो मॉडल आहे इट इज़ अ कॉपी ऑफ दैट मॉडल जेको बेनज़ीर साहिबु आहे केटी बंदर में इंट्रोड्यूस कयो हो। केटी बंदर त जॾहिं एॾो कमु थी चुको हो, फिज़िबिलिटी स्टडी वग़ैरह ॿियो उहो सभु तयारु हुयूं, त हाणे गॾाणी ते नए सिर ज़ीरो खां स्टार्ट करणु इहा का ॾिसो उनखे गॾाणी में पॉलिटिकल माइलेज इहा मिली जो जेको गॾाणी जो चीफ मिनिस्टर हो तंहिं सां 2 कलाक बि डिस्कस कोन्हे हुन जो गॾाणी हलूं था चइबो हलो गॾाणी, न सोचूं न एम्प्लीकेशन छा थींदियूं, न इहो सोचूं त पॉल्यूशन छा थींदी, गॾाणी त कहिड़ो सबबु गॾाणी फिज़िबल आहे या न, हुननि हाउकर करे छॾी, हिननि हिकिड़ी यकदमि कंपनी ठाहे वठी। उहा कंपनी मां कोन ॾिठी आहे, तव्हांखे ॾिसो जंहिंजो नालो रखियो अथऊं पाकिस्तान पावर मैनेजमेंट कंपनी लिमिटेड। सही त हिकिड़ी कंपनी ठाहे वरितऊं, उन कंपनीअ खे चवंदो बाबा तव्हां गॾाणी ते वञो, दैट इज़ अ गवर्नमेंट कंपनी। उहा कंपनी कीअं रजिस्टर थी आहे, किथे रजिस्टर आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स केरु आहे, कहिड़ी मिनिस्ट्री आहे, मूं कोन ॾिठो आहे, पर हिते लिखियलु आहे किताब मूं वटि पेपर्स आहिनि। 26 अगस्त ते जॾहिं गवर्नमेंट वटि डिस्कस थियो त गवर्नमेंट खे ॿुधायो वियो आहे त गवर्नमेंट हैज़ ऑलरेडी सेट अप पाकिस्तान पावर पार्क मैनेजमेंट कंपनी लिमिटेड। त इहा जेका पार्क कंपनी लिमिटेड आहे उन जे तरफ़ां हिकिड़ी ॻाल्हि थी ऐं इन्हनि हिकिड़ो रफ आइडिया थोरो कयो आहे त बाबा असां गॾाणी में जेको आहे सो 6600 मेगावाट जा जेके आहिनि से पावर हाउसिस ठाहींदासीं ऐं फ़िलहालु हुननि चयो आहे त असांखे पंहिंजो 1 अरब रुपयो स्टडी जे लाइ ॾियो। फ़िलहालु 1 अरब रुपयो स्टडी जे लाइ घुरियो आहे, उहो ऑब्वियसली छा त गवर्नमेंट खे ॾींदी आहे, कंपनी पंहिंजो रेज़ करे थी कीअं थी करे, पर फ़िलहालु इहो गवर्नमेंट जो स्पॉन्सर कयो आहे ऐं जंहिंमें हिननि चयो आहे त 100 मिलियन जेको आहे सो असां तव्हांखे PhD पियो ॾींदासीं, माना गवर्नमेंट जी शेयर होल्डिंग हूंदी त 100 मिलियन मां 10 करोड़ गवर्नमेंट ॾींदी, पर इहो जेको फ़िलहालु फिज़िबिलिटी का अरब रखियो आहे। पर इन में तमामु इहा तमामु हिकिड़ी वेग आइडिया आहे, जेको मां हिनखे वेग इन करे थो चवां जो हिन में कंहिंखे का ख़बर कोन्हे त थींदो छा, सवाइ इन जे त जेको मुंहिंजी जेको ज़ाती आहे त तव्हांखे 1 लख जेका तव्हां पावर हाउस हणो था त 1 लख टन कोल तव्हांखे डेली खपंदो, ॿारण तोड़ 1 लख टन। हाणे तव्हां ॿुधायो 1 लख टन इम्पोर्टेड कोल, उन लाइ माना तव्हांखे घटि में घटि 10 जहाज़ बीठा हुजनि जंहिंमां तव्हांजो कोल अनलोड थिए। डेली 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 तव्हांजा जहाज़ ईंदा वञनि वेंदा, माना अहिड़ियूं तव्हांखे पोर्ट फैसिलिटी अहिड़ियूं क्रिएट करणियूं पवंदियूं। इन करे थो चवां त असां वटि पोर्ट कासिम जी जेका जेटी आहे इट इज़ डेडिकेटेड जेटी फॉर स्टील मिल, जिते वधि में वधि 1 जहाज़ अची सघंदो आहे हिकु वक़्तु में। हालांकि उहा तक़रीबन इट इज़ अ 1 फॉरलॉन्ग, त उते 1 जहाज़ अची सघंदो आहे हिकु वक़्त में। 1 जहाज़ उहो 50,000 टन जो 3 खां 4 ॾींहं लॻंदा हुनखे लोड अनलोड करण में, जेके लोडर्स खणी ऑटोमेटिकली हुनखे बेल्ट कन्वेयर बेल्ट ते विझंदा आहिनि। हाणे हे कहिड़ा कन्वेयर बेल्ट ठहंदा, जेटी के चवंदा त 20 किलोमीटर जेटी हूंदी, जिते हिकु वक़्तु 20 जहाज़ ईंदा, उहे जहाज़ पोइ हिकु वक़्तु अनलोड कंदा। उहो 1 लख टन जेको आहे सो 1 लख टन डेली खपे, माना तव्हां वटि 10 लख टन स्टॉक में थो हुजे न, कॾहिं जहाज़ नथो अचे। त इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि से तमामु सीरियस ॻाल्हियूं आहिनि। ऐं हिते जेको हिननि जंहिं नमूने प्रोजेक्ट आंदो आहे अञा ताईं मूंखे अञा पेपर्स ई वधीक कोन मिली सघिया आहिनि, त इट इज़ अ नॉन सीरियस एफर्ट ऐं इट इज़ अ क्वेश्चन ऑफ ॾिसो हिकिड़ो पोर्ट
मूंखे यादि आहे त पोर्ट कासम ऑपरेशन हूंदे हूंदे बि पहिरियों ऑपरेशन जेका आहे उन में 5 खां 7 साल लॻा। सही तंहिंखां पोइ जीअं जीअं वधंदो वियो त वधंदो रहियो, अञा ताईं पोर्ट कासम वधंदो रहे थो, मतिलबु इहो कंप्लीट कोन थियो आहे। इट इज़ स्टिल तव्हां ॾिसंदो त नयूं जेटीज़ ठहनि थियूं, कॾहिं ऑयल जी इम्पोर्ट जेटी ठहे थी, हाणे LNG जी जेटी ठहंदी, तंहिंखां पोइ जेका गैस जी जे इम्पोर्ट थींदी उन लाइ जेके जेटीज़ ठहंदियूं, ड्राई कार्गो, वेट कार्गो, ऑयल, त इहे सभु हिकिड़ो वॾो हिकिड़ा प्रोसेस आहे। त गॾाणी जेकॾहिं चवनि बि था त मां नथो सम्झां त इट विल टेक लेस देन 5 to 10 years। दिस इज़ नंबर 1 पोज़ीशन। नंबर 2, इम्पोर्टेड कोल। इम्पोर्टेड कोल जी तव्हां कास्ट, इम्पोर्टेड कोल जी कास्ट जेका सा वेरी कंदी आहे। डेफिनेटली इट इज़ एक्सपेंसिव एंड थर्कोल। क्वालिटी वाइज़ इट मे बी बेटर, छाकाणि जो तव्हांखे जेकॾहिं इम्पोर्टेड कोल तव्हांजो हूंदो त तव्हांखे 2 खां 2.5 kg खपंदा 1 किलोवाट आवर पैदा करणु, बिजली जेको यूनिट जेके चवंदा। पर जेका तव्हांजो थर्कोल आहे त तव्हांखे 4 या 5 खपंदा, छाकाणि थर्कोल जो जेको हीटिंग वैल्यू आहे, जेको BTU वैल्यू जो आहे सो थर्कोल जो घटि आहे। पर ऑब्वियसली थर्कोल जी तव्हांखे वधीक क्वांटिटी आहे, पर हिते हिननि उहा अल्टरनेट फ्यूल जी ॻाल्हि कोन कई आहे। ॿियो जेको हिननि प्रोजेक्ट जेको लॉन्च कयो आहे, सोचियो त असां जामशोरे में हिकिड़ो नओं पावर हाउस हणंदासीं 1360 मेगावाट जो, उनजी जेका कास्ट आहे 155 अरब आहे। 155 अरब, जंहिंमें हिकिड़ो पावर हाउस हूंदो जेको कोल ते हलंदो, जंहिंमें 2 यूनिट हूंदा, 660 मेगावाट जो ईच हूंदो। हाणे 155 अरब हिनखे चवंदा ADB पैसा ॾींदी, हाणे छाकाणि सॼी इंफ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे, ऐं तंहिंखां पोइ ॿियो वरी चवंदा कन्वर्ट कंदासीं। हिन में बि क्लियर कट ॻाल्हि कोन्हे लिखियलु त इहो जामशोरे जो जेको पावर हाउस ईंदा से थर ते कन्वर्टेबल हूंदा या थरकोल ते कन्वर्ट न थी सघंदा। न थी सघंदा त जामशोरे में इम्पोर्टेड कोल अनदर इशू। सही, छाकाणि जो हिते मतिलबु आहे त घटि में 1 मिलियन टन तव्हांखे महीने में खपंदो। 1 मिलियन टन महीने में आणणु माना तव्हां किथां ट्रांसपोर्ट कंदो? कराची ईंदो इम्पोर्टेड कोल, कराची जो ट्रांसपोर्ट थींदो, घणा वेगन हलंदा? 1000 वेगन हलंदा। 1000 वेगन लाइ घणियूं गाॾियूं हलंदियूं? उहो कीअं? इहे सभु ॻाल्हियूं जेके अञा त हिन क्लियर कोन कयूं आहिनि। मे बी दे आर प्लेइंग टू द गैलरी, पर आउं हिन ते वधीक कमेंट्स कयां, वधीक डिटेल्स मूं वटि ईंदा। ही जेके न जेके डिटेल्स हिननि जे बेट में वधीक बहितर न हो केटी बंदर ते कमु शुरू केटी बंदर वाज फार बेटर, छाकाणि केटी बंदर स्पीड वर्क वॾो ठहियलु आहे। ॿियो केटी बंदर जेका साइट आहे, जेको समुंड आहे, मां भायो त इट इज़ बेटर देन गॾाणी। सही, पर छा आहे जो उते सिंध गवर्नमेंट खे तव्हांखे कॉन्फिडेंस वठिणो पए। सिंध गवर्नमेंट जा पंहिंजा रिजर्वेशन हुजनि हा। हिन वक़्तु जेको फेडरल गवर्नमेंट, सिंध गवर्नमेंट जी इक्वेशन मुंहिंजे ख़्याल में एॾी सुठी कोन्हे, ऐं सिंध गवर्नमेंट जो तजुर्बो जेको फेडरल गवर्नमेंट अहिड़ो सुठो कोन्हे। ऐं तंहिंखां पोइ कॾहिं बि नवाज़ शरीफ़ पॉलिटिकली हिकिड़ी ॻाल्हि खे जंहिं किल कयो, उन में वरी वञे त पोइ हर को चए असां बाबा तोखे जेकॾहिं इहो करिणो ई हुयो त भला 20 साल अॻु 15 साल अॻु छो खपंदी? बिल्कुलु। तंहिंजे करे उन शर्मिंदगीअ उन को बचण लाइ हिन जा गॾाणी साइट वरिती आहे। गॾाणी साइट केतिरो फीज़ेबल आहे, इन जा इन्वायरमेंट इम्पैक्ट क्या थींदा, इन में अगेन नोट फॉर कॉशंस ऑफ द सिंध गवर्नमेंट। छा गॾाणी इज़ वेरी क्लोज टू सिंध एंड कोयटा। बिल्कुलु, कोयटा त 500 मील परे आहे न। जेका गॾाणी, त गॾाणी में जेकॾहिं 1 लख टन कोल डेली सड़े थो त उन जी जेका पॉल्यूशन थींदी उहा कराची खे केतिरे क़दुरु इफेक्ट कंदी, सिंध खे केतिरे क़दुरु इफेक्ट कंदी, उन लाइ का स्टडी आहे, को ऑब्जेक्शन आहे? छाकाणि हिते जॾहिं CDWP में प्रोजेक्ट आयो आहे अगस्त में, तॾहिं मां ॾिठो आहे त सिंध गवर्नमेंट जो को हिन ते कमेंट्स कोन्हनि। सिंध गवर्नमेंट जी का रिज़र्वेशन कोन्हे। मिनट्स मुंहिंजे साम्हूं पिया आहिनि। छा आहे हुनजे जेको एडिशनल चीफ सेक्रेटरी जेको आयो उन को ब्रीफ कोन हो। छा हुनखे ख़बर कोन्हे त कहिड़ा इम्प्लीकेशन थींदा? छा हुनखे ख़बर कोन्हे त थरकोल सिंध में थिए थो? त 26 अगस्त ते CDWP में सिंध जे नुमाइंदे छा पियो वेठे कयो? सही, चलो सर, दिस इज़ माई क्वेश्चन ऐं लेट अस प्रूव। चलो सर, तव्हांजी वॾी महिरबानी। प्रोग्राम में टाइम ख़तमु पियो थी, अञा हिन ते वधीक बि ॻाल्हाए सघियो पिए, पर हाणे जीअं त तव्हां बि असां ते महिरबानी कयो पिया त पाण हफ़्तेवार हिकिड़ो प्रोग्राम कंदासूं। इहे जेके मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स आहिनि उन हवाले सां, त वरी ईंदड़ हफ़्ते पंहिंजे प्रोग्राम में असां चाहींदासूं त वधीक जेकॾहिं कुझु शयूं आहिनि त उन्हनि ते पाण ॻाल्हि ॿोल करे सघूं। इन हवाले सां के ॿिया प्रोजेक्ट आहिनि उन हवाले सां ख़ासि करे अॼु ॻाल्हाइणु चाहे पियो मूं त वरी कालाबाग डैम जो इशू पियो उथारियो वञे। उन खां सवाइ बादशाह डैम खे पोइ हिते रखी दासू खे आणण जूं ॻाल्हियूं थियनि पियूं। त पर आउं कोशिशि कंदुसि त ईंदड़ प्रोग्राम में तव्हां खां हिन ते असां का रहनुमाई वठी सघूं। तव्हांजी वॾी महिरबानी। ॿीहर नाज़रीन, कुरैशी साहिब जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं। ख़ासि करे आख़िर में जेको कुरैशी साहिब चयो त गॾाणी पावर प्रोजेक्ट जे हवाले सां सिंध हुकूमत अञा ताईं के बि पंहिंजा रिज़र्वेशन न आहिनि रखिया। छा सिंध गवर्नमेंट लाइ इल्मु आहे या सिंध खे वाक़ई के हुन ते एतिराज़ कोन आहिनि? ऐं इहो प्रोजेक्ट अॻिते हली इन जा नतीजा कहिड़ा निकिरंदा? जीअं साईं ॿुधाए पियो असांखे त हिन में 5 खां 7 साल लॻी वेंदा जेसिताईं मैच्योर थिए। अञा ताईं फिज़िबिलिटी स्टडी बि न आहे थी। त ओवरऑल मुल्क जी जेका तवानई जो मुल्क में जेको बहरान आहे उन लाइ
मुस्लिम लीग नून जी हुकूमत जेतोणीकि इहा दावा करे रही आहे त गॾाणी वारो जेको प्रोजेक्ट असां हाणे उहो तवानाई जो बुरहान घटाइण में कामयाबु थींदासीं, उहो त नथो लॻे त को वेझे मुस्तक़बिल में इन क़िस्म जी कोशिशि कामयाबु थींदी। असांखे ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदो इजाज़त। अला वाही।